नसीराबाद में वधंदड़ बदअमनी खिलाफ मुख्तलिफ तंजीमुनि पारां अलॻ अलॻ एहतजाजी मुज़ाहरा कया विया आहिनि। शहरी इतिहाद प्राइमरी टीचर्स एसोसिएशन ऐं सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे सॾ ते सिंगार नूनारी, अहमद अली वाहूचो, ख़ुदा बख़्श सांगरो, मंसूर सुमरो, मौलवी यासीन कांदड़ो ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी रैली कढी वई आहे। उन मौक़े ते अॻवाणनि ख़िताब कंदे चयो त नसीराबाद शहर में गुज़िरियल 24 कलाकनि में 3 मोटरसाइकिल फुर थियूं आहिनि। हफ़्तो अॻु प्राइमरी उस्ताद अब्दुल वहाब रोहीअ जे घर मां 4 लख रुपयनि जो धाड़ो हयो वियो। 3 ॾींहं अॻु अज़हर नूनारीअ खां 1,25,000 रुपया फुर कया विया, पर पुलिस नका फुर वापसि कराई आहे ऐं नईं वरी को जवाबदार गिरफ़्तार कयो आहे। हुननि वधीक चयो आहे त नसीराबाद शहर जो सुकून, अमुन ऐं भाईचारे वारो माहौल ख़तम करण लाइ शहर खे चोरनि हवाले कयो वियो आहे। पुलिस अवाम जी मुहाफ़िज़ हुजण वारो किरदारु अदा नथी करे, जंहिं सबबि माण्हुनि जो पुलिस तां एतमाद ख़तम थी चुको आहे। अॻवाणनि मुतालबो कयो आहे त नसीराबाद शहर में अमुन जो क़याम यकीनी बणाए ॾोहारी टोलनि खे गिरफ़्तार करे खेनि सख़्त सज़ा ॾिनी वञे।